एतिरो वोट कास्ट कराए जो अॻे थोरी ख़बर पए त केतिरे तव्हां खे डिफीट आई आहे। इहा शइ असांखे ज़ाहिर करणी आहे। बाक़ी रही ॻाल्हि निज़ाम जी जेको 40 साल खां वठी हले पियो, उहो तव्हां सभु ॾिसो पिया त 40 साल खां वठी त आवाम खे जेको मिलियो आहे उहो तव्हां ॾिसो पिया। अञा तव्हां माण्हू अञा बि हिते होश न कंदव त अञा तव्हां खां जेको हथ में जो घर अथव इहे फुरींदा तव्हां खां। छाजे करे हिन इलाइक़े में हेॾे सोसाइटी ठहिणु शुरू थियूं आहिनि, इंडस्ट्रियल ज़ोन ठहिणु शुरू थिया आहिनि, ज़मीनूं जेके क़ीमती थी वियूं आहिनि उहे तव्हां माण्हुनि जूं आहिनि, तव्हांजूं पंहिंजूं आहिनि। अगरि विकिणो था त पाण विकिणो, ॿिए कंहिं वाठनि खे ब्रोकरनि खे न ॾियो। अगरि फ़ाइदो थिए त तव्हांखे थिए, हुननि खे न थिए। त भोतार हमेशह इन वाठनि खे यूज़ कयो आहे। कुझु गुंडा रखिया अथव जेके गुंडा ज़मीन ते कब्ज़ो कनि था, उहे हिन खे फ़ाइदो ॾियनि था। इन करे आउं तव्हांखे हमेशह चयो ऐं चवंदो रहंदुसि त पंहिंजे माण्हुनि जो, पंहिंजे बिरादरी जो, पंहिंजे दोस्तनि जो ख़्यालु कयो। हिन इलाइक़े जो हाल थियो तव्हां ॾिसो पिया 40 सालनि खां वठी हुन स्कूल कोन्हे न, इन ई करे त माण्हू में तालीम न अचे, पाणी कोन्हे, तव्हांखे हेल्थ कोन्हे। हिते तव्हां हब खान ॾिसो का नंढी अस्पताल कोन्हे, त हर इलाइक़े में नंढी अस्पताल हुअणु खपे जो फर्स्ट एड माण्हू खे मिली सघे। तव्हां किथे थाल्के बुलाखाने वञो, तव्हांखे डॉक्टर त आहिनि, डॉक्टरियूं बि आहिनि, पर तव्हांखे हिते हॉस्पिटल में कोन मिलंदा तव्हांखे। छाजे करे उहे पंहिंजे घर में सुता पिया आहिनि, पघारूं मिलनि पियूं, मथां हथ हुन भोतार जो आहे त हुन माण्हुनि जी ख़िदमत करण जो हुननि खे शौक़ु ई कोन्हे। उहो तव्हांजे सुजाग थींदऊं, उथी बीहंदऊं। ऐं वॾो ऐं इहो मिसाल ॾींदुसि पालार इताद खे, डॉक्टर अनवर खे, हाजी रमज़ान खे। जंहिं पालार इताद ठाहियो तव्हां माण्हू खे गॾु कई ऐं आईंदा अॻियां हुननि खे होश ठिकाणे आयो आहे। हाणे हू परेशान आहिनि इन ॻाल्हियुनि जे करे की पालार इताद ठही वियो आहे। इन में तव्हां सभु पाण में हिकु थी यकजा थी करे, हिकिड़ी आवाज़ थी करे, हिकिड़ी ॻाल्हि ते बि उन माण्हू खे वोट कयो जंहिंमें तव्हां सभिनि जी असांजी भलाई आहे। भोतार घणी रोकण जी कोशिशि कई, जेकी सोसाइटी ठहियूं आहिनि उते स्कूल बि अची विया आहिनि, हॉस्पिटल बि अची वियूं आहिनि, पाणी जो निज़ाम बि अची वियो आहे। त इहे शयूं रोकींदे बि केरु रोके कोन थो सघे। जे अलाह ॾियण ते अचे त केरु कोन थो रोके, अलाह रोके त केरु कोन थो ॾेई सघे। इहे सभु शयूं तव्हां हाणे रस्तनि ते अचनि पियूं ऐं तव्हांखे घर घर में मिलंदियूं। इहे हिते रहे ॻाल्हि दिक़नि जा मसइला जेके तव्हांखे चंगेज़ ख़ान ॿुधायो, डॉक्टर अनवर ॿुधायो कि ग़रीब माण्हू पंहिंजो धिको शुरू थो करे त उन ते हाणे 1000 रुपया ट्रक ते ॾियो। छाजे करे भोतार वटि घर में मानीला पैसा कोन्हनि, तॾहिं हुन घर में मानी हलंदी। को मिनरल निकिरे थो त हुन में 50% हुन भोतार जो आहे। उहा शइ तव्हांजी आहे, तव्हां टैक्स था भरियो। रोड ते हलूं था पर रोड जो टैक्स भरियूं था, गाॾियुनि जो टैक्स भरियूं था। जॾहिं पाण सभु टैक्स भरियूं था त भई हीअ असीं गुंडा टैक्स छो ॾियूं? छाजे करे ॾियूं गुंडा टैक्स? असीं हिम्मत करे असीं तव्हां सभु गॾु आहियूं। हाजी रमज़ान वारा, डॉक्टर अनवर, मलिक चंगेज़ ख़ान, असीं हाणे त मुखी बिरादरी पाण था गॾनि जेके हमेशह गॾु रहिया मलिक खां। काफ़ी जेके हाणे निकिरनि पियूं, छाजे करे दीवान उहा ई ॻाल्हि दीवान बिरादरी करे नौकिरी लाइ कोन विया आहिनि। हुननि हिकिड़ी इज़त कई आहे, हर कंहिं वटि इज़त लाइ वञनि था। उन्हनि अलाह सां पंहिंजो सभु कुझु ॾिनो आहे। तव्हां ॾिसो न हींअर 2 MLA, हिकिड़ो PTI मां आहे, हिकिड़ो नवाज़ लीग मां आहे, पीपल्स पार्टी मां MP आहे, जेके हू पंहिंजे पाण थिया आहिनि। उन खां भोतार जो कंहिंजो हुन ते हथु कोन्हे। छाजे करे पंहिंजा रास्ता ठाहिया अथनि उन करे थिया आहिनि। भोतार जो हिन ते को थधो थोरो कोन्हे। तव्हां आवाम अगरि हिमत कंदव, ॿाहिरि निकिरंदव, ही आवाम तव्हांखे भोतार पंहिंजे पोयां ईंदो, तव्हांखे पेरनि ते किरी पवंदो ऐं तव्हांखे करे ॾेखारे। अगरि पाण मजबूर में ठहंदासीं, भोतारे पोयां पिया हलंदासीं, सॼी ज़िंदगी भोतारे पोयां हलायो। अॼु ताईं तव्हांखे मिलियो छा आहे? मिलियो जे बुनियादी सहूलियतूं तव्हांखे उहे कोन मिलियूं आहिनि ऐं न मिलियूं तव्हांखे कॾहिं। हिमत कयो, सभिनि जो साथ ॾियो। जेके असां माण्हू बीहारिया आहिनि पालार इताद जा आहिनि, ॿिया असां बीहारिया थाले बोला खान मां जामशोर इताद, पालार इताद, उन्हनि खे वधि में वधि वोट करे कामयाबु कयो, जंहिंमें असांजी कामयाबी तव्हांजी कामयाबी आहे।
असीं तव्हां हमेशह लाइ गॾु हुआसीं, गॾु आहियूं, गॾु रहंदासीं। ऐं जुमे ॾींहुं हुते वियासीं साढे बुलाखंड में, छंछरु ॾींहुं नूरियाबाद अचां थो। जेके तव्हांजा मसइला मसाइल आहिनि हल करण जी कोशिशि कंदासीं ऐं कयूं पिया। ऐं तव्हां ॿारनि जी दुआउनि सां इंशाअल्लाह हर सुख में तव्हां गॾु रहंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी।